मोहतरम दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां मुजाहिद मैड ऐं ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मैड मुजाहिद। अॼु आहे ख़ैर सां 9 मुहर्रमुल हराम 1441 हिजरी बरोज़ सूमर। मां वञी रहियो आहियां हैदराबाद खां पंहिंजे ॻोठ पंहिंजे शहर सकरंड में वैन में, नवाब शाह जी बिस्मिल्लाह तेज़ रफ़्तार वैन में। मुझे तो छो न भला पंहिंजे प्यारनि दोस्तनि ॾिसंदड़नि खे अॼोको सफ़र ऐं ॾेखारियां, ख़ुसूसन जेके असांजा दोस्त जेके ॿाहिरि रहनि था, ॿाहिरिनि मुल्कनि में, असांजा सिंधी हज़रात, छो न उन्हनि खे पंहिंजे सिंध जे शहरनि जो सैर करायां। सो मां वञी रहियो आहियां सकरंड नवाब शाह वैन में। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ही नज़ारा ज़िले मटियारीअ जा। ही जेके तव्हां ॾिसो पिया साम्हूं, ही जेके बाग़ ॾिसो पिया, इहो बाग़ आहे छा चवंदा आहिनि त बाग़ इहो हुयो, उन्हनि जो नालो मूंखां विसरी वियो आहे, ज़हन ते नथो अचे। इहो बाग़ हुयो उन्हनि जो, इहो बाग़ हुयो दोस्तो फारवन जो। ऐं ही वण आहिनि, वणनि जा कपह जो फ़सुलु आहे, वणनि जो फ़सुलु आहे। ऐं हीअ आहिनि अंबनि जा बाग़। ही तव्हां ॾिसो, इहे अंबनि जा बाग़ आहिनि। केतिरो ख़ूबसूरत नज़ारा आहिनि असांजे सिंध में। ज़ाहिरी तौर ते हितां जा दोस्त वीडियो ॾिसंदा चवंदा हिन वीडियो कहिड़ी आहे, छा आहे, पर हिननि शयुनि में ही ॾिसो तव्हां, ही नंढड़ा गुलनि जा बाग़ आहिनि, गुल आहिनि, ॿूटा आहिनि। त ही अलाह साईं असांजी सिंध खे ॾाढो नवाज़ियो आहे। असांजी सिंध खे अलाह साईं ॾाढो सुहिणो ठाहियो आहे, अल्हम्दुलिल्लाह। ज़रख़ेज़ आहे असांजी सिंध। पर छा आहे, जे असांजा हाकिम अहिड़ा आहिनि, उन्हनि जो तवजो न आहे असांजे हिन सिंध जे मथां। न त हीअ असांजी सिंध समूरी सोन आहे, हीअ असांजी सोन आहे सिंध। मटियारी पहुता आहियूं। ही मदरसो आहे मौलाना मोहम्मद हसन लांघा साहिब जो। हाणे मटियारी पहुता आहियूं ख़ैर सां। ऐं हीअ आहे मटियारी शहर। ऐं मटियारी शहर न सॉरी मटियारी बाईपास ऐं क्रॉस करे रहिया आहियूं दोस्तो। हीअ आहिनि हुननि जा बाग़। परे पासे खां अछो अछो साफ़ बंदि ॾिसणु पियो अचे हुन पासे खां। इहो जेको सिंधु दरिया खे बंदि ॾिनल आहे उहो आहे। ऐं हीअ आहे केलनि जो फ़सुलु। हीअ आहे सिंधु दरिया खे ॾिनल बंदि। हेठि कचो आहे, हीअ सिंधु दरिया जो बंदि आहे हितां ॾिनल। ऐं हाणे ही सिंध मटियारी शहर जो नंढड़ो हिकिड़ो ॻोठड़ो आहे, पर ॾिसो त केतिरो हसीन आहे माशाअल्लाह। ऐं हिन ॻोठ बंद जे करे ऐं बाग़नि जे करे केतिरो ख़ूबसूरत आहे। ही ॾिसो, ही बाग़ आहिनि, सुहिणा सुहिणा प्यारा प्यारा बाग़। केॾी दिलि खे मोहींदड़ आहिनि ही शयूं। इहे ई त हूंदियूं आहिनि नज़ारा, इहे ई त शयूं हूंदियूं आहिनि जेकियूं इंसान जे दिलि खे मोहींदियूं आहिनि। ऐं ही वॾा वॾा वण जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे जेको आहे सो ॼमूअ जा वण आहिनि। ऐं हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म क़िस्म, ही बाग़ जेको आहे हिन में क़िस्म क़िस्म वण आहिनि, मुख़्तलिफ़ ॿूटा आहिनि, वण आहिनि। जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त ज़रूरु लाइक कंदा ऐं पंहिंजे प्यारनि दोस्तनि लाइ शेयर कंदा। तव्हां ॾिसी रहिया आहियो नज़ारा ज़िले मटियारी नेशनल हाईवे रोड ते। मां आहियां मुजाहिद मैड, तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल मैड मुजाहिद। मां वञी रहियो आहियां सकरंड। ही ज़िले मटियारी जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठड़ो आहे। हिनखे ॾिसो, पर हिन जी तरक़ी त ॾिसो माशाअल्लाह। केतिरा आलीशान घर आहिनि, कहिड़ो त आलीशान बंगला आहिनि। ऐं ॿहिराड़ी जो ॻोठु आहे, ही को वॾो शहर कोन्हे, पर हिन बंगला ॾिसो हिन ॻोठ जा। ज़ाहिर ॾिसी रहिया बंगला ॾिसो, ही ॻोठु आहे, शहर कोन्हे को। हिकिड़ो सिंध जो ॿहिराड़ी जो हिकिड़ो ॻोठु आहे हिकिड़ो। ही ॻोठु सेखाट जे नाले सां आहे। हिन ॻोठ खे सेखाट चवंदा आहिनि।
ही आहे ॻोठ गुल मोहम्मद भट जे हिन पासे खां माना रोड जे सॼे पासे खां हिन पेट्रोल पंप जे साम्हूं याने ओभर तरफ़ ॻोठ गुल मोहम्मद भट आहे। ऐं हाणे असां पहुची रहिया आहियूं इस्लाम जी अज़मत जा ऐलान कंदड़ ही मीनार मस्जिदूं ही ॻोठ आहे। हिन में हज़रत मौलाना नसरुल्ला खेबर साहब जेको हिन ॻोठ में हिते रहंदो आहे। ही खेबर शहर जे भरिसां ई हिकिड़ो ॻोठ आहे नंढड़ो, हाणे त ॼण खेबर में ई शामिलु थी वियो आहे। हीअ आहे खेबर बस स्टॉप। ही आहे नंढड़ी होटलड़ी। साईं हाणे अची वियासीं पाण खेबर शहर में। ही खेबर शहर आहे। बाईपास जेको ईअं खणी चइजे, हिन जो बाईपास पियो शहर बि नंढड़ो आहे। ही खेबर शहर आहे। ही खेबर शहर ॾिसो, हे नज़ारा खेबर शहर जा। हे खेबर शहर आहे। सईदाबाद टूल प्लाज़ा ते पहुता आहियूं। इहो टूल प्लाज़ा आहे जंहिंमें ज़िंदगी जो हिकु साल 2010 तक़रीबन 15 महीना खनि हिते गुज़ारिया हिन टूल प्लाज़ा ते। ऐं हीअ जेका मस्जिद ॾिसण में अची रही आहे, इन जी तामीर में कुझु हिसो वरितो इमाम साहब खे हिते। असांजो जेको सेठ हुयो उन हिन में हिसो वरितो। बहरहाल कोशिशि असांजी हुई। ही आहे सईदाबाद टूल प्लाज़ा। पहुता आहियूं हाणे सईदाबाद खां क्रॉस करे अॻिते आया आहियूं पीर झंडे ॾे। पीर झंडो सिंध जी मशहूरु दरगाह हुई जेका हाणे बि आहे अल्हम्दुलिल्लाह। हाणे तव्हां ॾिसंदा पीर झंडो जेको मशहूरु आहे पीर पागारो ऐं पीर झंडे वारो, ही उहा आहे दरगाह पीर झंडो जिथे हज़रत मौलाना उबैदुल्ला सिंधी रहमतुल्लाह अलैह बि पढ़ायो। ऐं हिन मदरसे में पीर झंडे जे मदरसे में साईं सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी साहिब जिन जो ॾाॾा साईं सैयद निज़ामुद्दीन शाह अमरोटी उहे बि हिन मदरसे में पढ़िया आहिनि ऐं हिते रहिया आहिनि। हीअ आहे उनजो मेन गेट। हीअ आहे पीर झंडो ॻोठ। ही तारीख़ी ॻोठ आहे असांजे सिंध जो। तारीख़ी जायूं आहिनि। ही तारीख़ी मदरसो आहे हिते जिथे मौलाना उबैदुल्ला सिंधी रहमतुल्लाह अलैह पढ़ायो ऐं केतिरा ई हज़ारे जेको आहे सो सिंधी ऐं ॿिया माण्हू पढ़ी विया हितां, इल्मु पिराए विया। सो ही आहे पीर झंडो। ऐं ही पीर झंडो